सलार खान जी बादशाही जो ख़ैर तुझे भी खैर। दादन जे ख़ैर जी नियत सां आयो आहियां त अखियुनि ते, पर जेकॾहिं नियत बद अथई न भलो इन में आहे त हितां ई मोटी वञ। गोर खान, मां सलार खान ने हाशिम खान जो न्यापो खणी आयो आहियां। जेकॾहिं न्यापो वठो था त ठीकु आहे, न त यारो यारी। आयो आहीं त न्यापो ॾेई वञ। छा थो चए तुंहिंजो वॾेरो हाशिम खान? हाशिम खान उसूलनि जो पको आहे। पहिरां राजूनी कंदो आहे, पोइ वरी कानून। जेकॾहिं कानून मायूस कयसि त पोइ बारूद। ॿिए ख़बरूं न ॿुधाए, सिधी ॻाल्हि कर। हाशिम खान चयो आहे त मूंखे पलांद ॾे। छाजो पलांद? दादन सम्झाए छॾ पंहिंजे हाशिम खे, ॿुधाए छॾीसि त गोहर ॾाढो गंदो माण्हू आहे। मां मारींदो घटि पर बेइज़तो वधीक कंदो आहियां। गोहर तूं सचो आहीं। हाशिम जा पर निकिरी आया आहिनि। दादू वञ हाशिम खे ॿुधाए असांजो पलान थो न ॾे रहे। तुंहिंजे भाउ असांजे ॻोठ में खिड़ी असांजे ॻोठ जे न्याणीअ खे अगवा कयो। प्लान नंबर 2, तुंहिंजे भाउ मुंहिंजे भाउ खे मारण जी कोशिश कई। अॼु बि मरणी हालत में आहे। हाशिम ॾांहुं असांजा ॿ पलांद रहियल आहिनि, हिकु इज़त जो ऐं ॿियो नादर खान जे खून जो। मुंहिंजो कमु आहे अवां ताईं न्यापो पुॼायां, सो मां पहुचाए चुको आहियां। जेकॾहिं तव्हां राजूनी फ़ैसिलो नथा ॾियो त असांजो तव्हां सां जहिड़ो आहे। हला थो यारो यारी। मलूक कुछ अला अला कर। बशू वेचारो मवाली माण्हू ने में थक सहण जी बि सहप नाहे। हा तोखे खपे त हाणे तस्बी खणी वेही अला अला कर। ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼ ऐं जेल खां बि डिॼ। राजी मूंखे अंदर जी बाहि जीअण नथी ॾे। मां तेसि ताईं ज़िंदा आहियां जेसि ताईं बशू जे रत सां पंहिंजा हथ न रंगिया ऐं पंहिंजे अंदर जी बाहि खे न ठारियां। मां बशू खे मारे पोइ पंहिंजे पाण खे दरिया जे हवाले कंदुसि, पर बशू खे छॾींदुसि कोन। बशू जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करे छॾ। नालो तो वठी ॾेखार मुंहिंजे बशू जो। ॾींहं जा तारा ॾेखारे लावारस कोन्हे। हा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।